नानी पंजाब खां पोइ सिंध में वॾे दर्जे जी ॿोॾि आहे। गुडू बहराज वटि 4 कलाकनि दौरान पाणी वहकरनि में 12,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड कई वई आहे। वधीक तफ़सीलात सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर शहरबाज़ खोसो। जी शहरबाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दरिया सिंध गुडू बहराज वटि पाणीअ सतह में लगातार चाढ़ जारी आहे। हिन वक़्तु बि वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। हिन वक़्तु दरिया सिंध गुडू बहराज वटि पाणी जो मथां वहकिरो 5,61,072 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। पाणी जो हेठां वहकिरो 5,32,066 क्यूसेक रिकॉर्ड किया है। 4 कलाक अॻु दरिया सिंध गुडू बहराज वटि पाणी जो मथां वहकिरो 5,49,000 क्यूसेक रिकॉर्ड किया, जॾहिं पाणी जो हेठां वहकिरो 5,19,000 क्यूसेक रिकॉर्ड किया। 4 कलाकनि दौरान दरिया सिंध गुडू बहराज वटि पाणी जी सतह में 12,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं पनजंद वटि पाणी वहकरनि में तेज़ी सां हालात जारी आहे। गुडू बहराज में वाध थियण सबबि जेके कचे जा इलाइक़ा आहिनि उहे मुकमल तौर पाणी जे लपेट में अची विया आहिनि ऐं जेके उतां जा ॻोठाणा आहिनि उहे पंहिंजे मदद पाण ते लॾ पिलाण करे रहिया आहिनि। जी शहरबाज़, तव्हांजी महिरबानी।